नवाज न्यूज़ में वलीकार आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस का हमला जारी 24 कलाकनि के दौरान 180 नवा केस रिपोर्ट थी विया। अटो दाल गे ऐं खंड 6 महीननि ताईं सस्ती मिलंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान 120 अरब रुपए जे पैकेज जो बिना ऐलान करे छॾियो। हारिन समेत 40,000 कुटुंब खे बिना ब्याज जे 5 लाख रुपयनि जो कर्ज़ ॾियण जो बि ऐलान क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त पैकेज सां 13 करोड़ माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। अटे गे ऐं खंड ते 30 सैकड़ों सब्सिडी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म सियारे में गैस जो बहरान जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त भारत में पेट्रोल 250 रुपया फ़ी लीटर, बांग्लादेश में 200 रुपया ऐं पाकिस्तान में 180 रुपया फ़ी लीटर आहे। हाणे ताईं ॿुधायां थो त मुल्क में तेल अघनि में वाध थींदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जे ख़िताब में अवाम लाइ लॉलीपॉप खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे। महांगाई ख़िलाफ़ अवाम जे एहतजाज सबबि वज़ीर आज़म खे ख़िताब करणो पियो। अवाम खे लॉलीपॉप न पर 3.5 सालनि जो हिसाब ॾियणु घुरिजे। लाड़काणे में यूनियन काउंसिल 13 शिवा मंडी में उहिदेदारनि सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॼु हिकु भेरो ॿीहर सिलेक्टेड वज़ीर आज़म जो ख़िताब कूड़ ऐं न्यूट्रन ते ॿधलु आहे। तलवर जे शिकारनि जी वीडियो रिकॉर्ड करण सां क़तल कयल नौजवान नाज़िम जोखी जो क़तल केस MPA अवेज़ बहरान समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ मेमणगोट थाणे ते दाख़िल कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे नोटिस बाग मलीर पुलिस मक़तूल जे वारसनि जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो। FIR में चयो वियो आहे त इल्ज़ाम अवेज़ बहरान जी शिरत ते नाज़िम जोखियो खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। वारसनि जो चवणु आहे त शिकारियुनि जे मोबाइल ते वीडियो रिकॉर्ड कंदे नौजवान खे उतार ते घिराए क़तल कयो वियो। हुकूमत पारां नैब चेयरमैन जी मुक़ररी वारो इख्तियार वापसि सुप्रीम जुडिशियल काउंसिल खे ॾियण जो फ़ैसिलो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास ते बिल पेश करे नैब चेयरमैन खे हटाइण जो इख्तियार सदर खां वापसि वरितो वेंदो। नए नैब चेयरमैन जी मुक़ररी लाइ मुशावरत ईंदड़ हफ़्ते शुरू थियण जो इम्कान। कराची जे नस्ला टावर खे बारूदी मवाद सां किराइण लाइ हिकु कंपनी आछ करे छॾी। ज़रिए 4 कंपनियूं नस्ला टावर खे किराइण लाइ 4 कंपनियूं मैदान ते अची वयूं, जिन मां कराची जे हाईटेक इलेक्ट्रॉनिक्स परडेई कंपनियुनि जे सहकार सां नस्ला टावर खे धमाकेदार मवादे सां किराइण जी आछ कई। बाक़ी 3 कंपनियुनि ॾरी मशीनरी सां इमारत ॾाहिण ते राज़ो ज़ाहिर कयो। सुप्रीम कोर्ट नस्ला टावर खे किराइण जो हुकुम ॾिनो हो।